बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पंहिंजो रमज़ान सां गॾु आऊं आहियां सजाद सुहाग। कीअं आहियो दोस्तो? तव्हां ठीकु आहियो? यकीनन तव्हांजा रोज़ा ज़बरदस्त तरीक़े सां हलंदा हूंदा ऐं किथे किथे जंहिं न रखिया हूंदा उहो कंहिं सबब जे करे, किथे गर्मी जे करे, किथे तबियत जी नासाज़ी जे करे, किथे का न का वजह हूंदी। न त हर को माण्हू चाहींदो आहे त दिलि सां हीउ जेको फ़र्ज़ु आहे इहो अदा कयो वञे। पर अलाह साईं जंहिं रोज़ा रखिया आहिनि अलाह साईं उन्हनि सभिनी जा रोज़ा क़बूल फरमाए। ॾाढो भलारो महीनो आहे। हिन महीने में अक्सर दुआउनि जा सिलसिला ॾाढा ज़बरदस्त आहिनि। दुआ ॾिजे, वठिजे, कजे ऐं कंहिंखां पुछिजे, उन जे बारे में दुआ कजे। ॾाढो सुठो श्रवण आहे दुआ जो। ऐं अलाह साईं अलाए कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके असांजे दुआ जे करे थी था वञनि। कंहिं ॿिए जी दुआ में वरी वधीक असरु थिए थो। सो असांजी हमेशह सभिनी जे लाइ दुआ आहे त रब पाक सभिनी ते करम करे, रहम करे, सतुर करे, बाज करे। ॾाढो बाजारो आहे। हुनखे बाज सां सॾींदा आहियूं, बिल्कुलु जवाबु ॾींदो आहे ऐं उहो कम बि आसानु कंदो आहे। देरि सवेर थी वेंदी आहे पर कम थी वेंदा आहिनि। उन लाइ थोरो सब्र करणु असां ते बि फ़र्ज़ु आहे। रहमतुनि, फज़ीलतुनि, बरकतुनि वारो भलारो महीनो आहे। आख़िरी अशरे में आहे। हाणे त ताक़ रातूं शुरू थी चुकियूं आहिनि। राति वरी राति हुई, अॼु बि ताक़ राति हूंदी कंहिं अहिड़ी जाइ ते जिथे असां वटि, जिथे अॼु 25 जो रोज़ो रखंदा, सुभाणे 25 थींदो। इन करे हीअ सॼा सिलसिला तमामु ज़बरदस्त आहिनि। रोज़ु दुआ कजे, रोज़ु सदको कढिजे, रोज़ु ॿियो कुझु न भला नफ़िल नमाज़ूं अदा कजनि। थी सघे अलाए कहिड़ी ॻाल्हि जे करे उहे अघामिजी वञनि। असांजा सिलसिला सुठा थी वेंदा अॻिते हली करे। अलाह तव्हां सभई ख़ुशि रखे। ऐं बिल्कुलु ठीकु आहियां, उमेदु रखां तव्हां ठीकु ठाक हो। पंहिंजो रमज़ान पंहिंजे महिमाननि सां गॾु अॼु बि तव्हांजे साम्हूं खणी आया आहियूं। ऐं अॼु असां वटि जेका मुअज़िज़ महिमान आहे, अॼु असां वटि 2 मुअज़िज़ महिमान आहिनि। पर अॼु जेका आदि जेका डॉक्टर आहे उहा ज़बरदस्त डॉक्टर आहे। जेके भेनरूं रमज़ान में उनजी छा फिज़िकल एक्टिविटी आहे, ख़ासि तौर ते उहे असांजी भेनरूं जेके ख़ैर सां अलाह कंदो त कुझु ई वक़्त में कंहिं नए इंसानी जान खे जनमु ॾींदियूं त उहे कहिड़ा एहतियात आहिनि जेके कनि ऐं रमज़ान शरीफ़ में छा उहे रोज़ा रखनि या न रखनि, या जेकॾहिं के नंढियूं हल्कियूं फुल्कियूं कॉम्प्लिकेशन्स अचनि थियूं प्रेगनेंसी में त उन लाइ बि असां अदीअ खां पुछंदासीं। उन लाइ बि कोशिशि कंदासीं त जेतिरा असांजूं भेनरूं ॾिसनि थियूं प्रोग्राम उहे ॿियनि अदियुनि खे ज़रूरु आगाह कनि जंहिं सां के इशूज़ आहिनि या जेके इन्हनि एक्सपीरियंसिस मां हींअर गुज़रनि थियूं। त उन लाइ अॼु असां वटि तमामु सुठी अदी डॉक्टर गायनोकोलॉजिस्ट आहे अदी नौशाबा नफ़ीस अबड़ो साहिबु। अस्सलाम वालेकुम अदी, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरी सां आहियो? मज़े में? भली कार चवंदा प्रोग्राम में। ऐं हुन सां गॾु ज़बरदस्त नात ख़ान पंहिंजी आवाज़ जे अंदाज़ सां मरियम ज़ीशान। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं मरियम? ठीक ठाक है? बिल्कुल आवाज़ आ रही है, निकल रही है अभी रोज़े के इस टाइम पे। होता है इस वक्त ख़ास तौर पे जब असर का टाइम होता है तो फिर आवाज़ थोड़ी सी धीमी पड़ जाती है। अदी डॉक्टर नौशाबा कहिड़ो हाल आहे तव्हांजो? ठीकु आहियो? अॼुकल्ह रमज़ान शरीफ़ में कहिड़ियूं कॉम्प्लिकेशन्स आहिनि जेके तव्हां वटि अचनि पियूं, डील कयो पिया माशाल्लाह? रमज़ान जे हवाले सां या ईअं जनरली त इलाही कॉम्प्लिकेशन। असां शेख ज़ैद हॉस्पिटल लाड़काना में मुंहिंजी ड्यूटी हूंदी आहे, हुते मां कमु कंदी आहियां। हुते असां ॾिसंदा आहियूं आए ॾींहुं प्रॉपर अवेयरनेस आहे असांजी ॻोठ जी औरतुनि खे। मूंखे लॻे थो जॾहिं मां नंढी हुअमि, ॿार असांजे ॻोठ में जेके मायूं मरंदियूं हुयूं उहे बि PPS जे करे, ब्लीडिंग जे करे, यानी प्रेगनेंसी खां पोइ जेको ब्लीडिंग, डिलीवरी खां पोइ जेका ब्लीडिंग थिए थी उन में औरतूं मरंदियूं। ऐं अॼु ताईं मां ॾिसंदी आहियां ऐं डील कंदी आहियां त डिलीवरी खां पोइ जेका ब्लीडिंग थिए थी उन जे करे पाकिस्तान जो फर्स्ट लीडिंग काज़ ऑफ डेथ जेको आहे अञा ताईं स्टिल PPS आहे, ब्लीडिंग। छा सबबु आहे? असांजी भेनरुनि खे अवेयरनेस नथी पहुचाई वञे या हू पाण एतिरो उनखे ख़बर न आहे? असां वटि एतिरियूं माशाल्लाह हाणे त अवेयरनेस जा तमामु घणा ज़रिया आहिनि, पोइ बि इहे कॉम्प्लिकेशन्स अचनि थियूं। इन जी कहिड़ी वजह आहे? अञा इन जी वजह इहा हूंदी आहे त असांजे पंहिंजे मेडिकल लैंग्वेज में जीअं चवंदा आहियूं 3 डिलेज़ चवंदा आहियूं, 3 डिलेज़ हूंदियूं आहिनि। पहिरीं डिले त उहो औरतूं पहिरियों डिसाइड न करे सघंदियूं आहिनि त असांखे डिलीवरी किथे कराइणी आहे, घर में कराइणी आहे, हॉस्पिटल में वञिणो आहे। पहिरियों त उहो ॾेखारींदियूं न आहिनि। एंटीनेटल केयर न आहे असां वटि, सफ़ा न आहे। त नॉर्मली ईअं हुजणु खपे त एंटीनेटल केयर हुजणु खपे। जॾहिं शुरू खां वठी असां पेशेंट खे ॾिसंदासीं, उहो शुरू खां वठी डॉक्टर्स खे ॾेखारींदियूं त थींदो ईअं त पेशेंट बिल्कुलु, यानी असां जिथे बि कॉम्प्लिकेशन असांखे लॻंदी, जिथे रिस्क फैक्टर लॻंदो उहो असां उन वक़्तु डील करे छॾींदासीं। उहा पेशेंट बाद में ब्लीडिंग में न वेंदी। जेका पेशेंट एंटीनेटल केयर नथी वठे, ॻोठ में रहे थी ऐं उते ई डिसाइड करे थी दाई जे तरफ़ां डिलीवरी, उहा डिलीवरी दाई हुनखे डिलीवरी जे चकर में एॾो प्रोलॉन्ग थी हुनखे लेबर करे छॾे ऐं चए थी हाणे ॿार आयो, हाणे डिलीवर थियो। ईअं कंदे 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 टाइम थो लॻी वञे माई खां। ऐं उनखां पोइ जॾहिं उहा डिलीवर थिए थी त उहा ब्लीडिंग शुरू थी वञे। भई उन खां पोइ बि उन माइट सोचनि था त असांखे खणी वञिणो आहे या इहा दाई डील कंदी।
त उहो जेसिताईं हुनखे हॉस्पिटल खणी पुॼाइनि पहिरियों डिले त इहो आहे त उहो सोचींदा आहिनि त असां जेको आहे न सोचूं था त वञूं या न वञूं उन खां पोइ हुनजो सवारी जो मसइलो जेसिताईं डिसीशन थी वियो मर्द कोन्हे घर में औरतूं वेठियूं आहिनि उहो डिसाइड कनि जेसिताईं मर्द अचे मर्द जी डिसीशन ठीकु आहे वठी था वञूं जेसिताईं उहो हॉस्पिटल पुॼाइनि त वरी गाॾी जो सोचींदा ट्रांसपोर्ट जो ज़रियो अवेलेबल आहे बिल्कुलु वरी ट्रांसपोर्ट खां पोइ हॉस्पिटल पहुचनि था त हुनखे ख़बर नथी पए त कहिड़े डिपार्टमेंट में वञिणो आहे काॾे वञिणो आहे कीअं हू गाइनी में अचनि था उहो सेकेंड डिले थी वई थर्ड वरी डॉक्टर्स जे तरफ़ां जेसिताईं हुन वटि पहुचनि हॉस्पिटल में मैनेज थी इन हिते ई पोइ पेशेंट एक्सपायर तक़रीबन ब्रॉड डेड असां वटि पेशेंट अचनि ब्रॉड डेड ई खणी था अचनि असां ॾिसूं था त पेशेंट मरी या त सफ़ो शॉक जी हालत में पोइ असां हुनखे मैनेज कयूं था ऐं जॾहिं हू पहुची था वञनि त असां पंहिंजो पूरो ध्यानु पूरे ख़्याल सां हुनखे मैनेज कंदा आहियूं इलाही शुक्र आहे रिकवर बि थी वेंदियूं आहिनि इलाही पेशेंट बिल्कुलु न त अदी डॉक्टर जेके असां वटि ख़ासि तौर ते इदारा मौजूदु आहिनि या जेके दायूं आहिनि जेके उन्हनि जा कोर्सिस कराया वञनि था या उन्हनि खे रजिस्टर्ड कयो वेंदो आहे उन्हनि खे त उन्हनि ते बि ज़िमेदारी आहे त हीअ हैंडल करे सघंदसि न करे सघंदसि या हिननि जे घर भातियुनि खे तकड़ि कयां चवनि त जीअं की वॾी सुठी हॉस्पिटल में वञनि त माण्हू डिॼनि था न हॉस्पिटल वेंदासीं त डॉक्टर चवंदा ऑपरेशन थींदो हा बिल्कुलु ईअं डिॼनि था माण्हू या इन खां अलावा या त अवेयरनेस न आहे ऐं तव्हांखे यकीन कयो बिल्कुलु हॉस्पिटल जे भरिसां यानी असांजो मोहल्लो हिकिड़ो आहे उहो हॉस्पिटल जे बिल्कुलु भरिसां आहे उते हिकिड़ी पेशेंट उतां खां हॉस्पिटल न पई अची सघे ऐं उहो घर में ई डेड थी वई ब्लीडिंग कंदे कंदे त दायनि ते बि सभिनी ते गवर्नमेंट सुठो कमु करे थी हर जॻह ते जेको आहे न अॼुकल्ह कोर्सिस थियनि था दायनि जा ऐं LHVs वग़ैरह आहिनि हुननि जा कोर्सिस बि थियनि था पर PPH जा सेंटर बि आहिनि हर ॻोठ में मौजूदु त उनजे बावजूदि बि ब्लीडिंग का हाणे केतिरो रेशियो आहे अंदाज़न इलाही मॉर्टेलिटी बिल्कुलु इलाही असां वटि एमरजेंसी कैजुअलिटी जेके अचनि थियूं उहे तक़रीबन PPH या वरी रप्चर यूट्रस यानी हू जॾहिं हिकु दफ़ो सीज़र कराईंदियूं उन खां पोइ चवंदियूं त असां जेको आहे नॉर्मल करियूं घर में त उहो घर में ट्रायल वठंदियूं जेसिताईं हुनजी बचे ताईं फाटी जेसिताईं हुनजी बचे ताईं फाटंदी उहो जेसिताईं हॉस्पिटल पहुचनि सही ॻाल्हि आहे न कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असांखे ॿुधाइणु खपनि मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स सां ताकी हुनखे ख़बर पवे इवन पढ़ियल गढ़ियल शहरनि में रहंदड़ असांजी भेनरूं उहे बि इन क़िस्म जो मिसअंडरस्टैंडिंग में उनखे प्रॉपर चेकअप सां न हुजण जे करे थियनि थियूं अच्छा उन सां गॾोगॾु रमज़ान शरीफ़ में बि काफ़ी असांजी भेनरूं जेकी प्रेगनेंसी सां आहिनि जज़्बाती थी रोज़ा बि रखनि थियूं छा रोज़ा रखणु खपनि उन्हनि खे हाँ रोज़ा रखे सघनि थियूं अगरि प्रेगनेंसी में कोई कॉम्प्लिकेशन न आहिनि बिल्कुलु नॉर्मल प्रेगनेंसी हले थी त रोज़ा रखे सघनि थियूं कोई मना न आहे बाक़ी अगरि कॉम्प्लिकेशन सां गॾु आहिनि जीअं प्रेगनेंसी विद डायबिटीज़ आहे गेस्टेशनल डायबिटीज़ आहे हाइपर टेंशन आहे या उनखे कोई बि अहिड़ो इशू मेडिकल प्रॉब्लम आहे त उहे पेशेंट भली डॉक्टर्स जी मशवरे सां डॉक्टर खां मशवरो करे पोइ रोज़ा रखे असां उनखे मशवरो ॾिसंदासीं हिन पेशेंट जी कंडीशन अहिड़ी आहे उहो रोज़ा रखे सघे थी अलो कंदासीं त पोइ रखे सघे थी या न रखे उहो डॉक्टर जी सलाह सां ईअं पंहिंजे हिसाब सां न त बसि मां ठीकु आहियां सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता ॿार छाकाणि त ॿार खे मुसलसिल खुराक खपे थी पोइ मां सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता कहिड़ी ॻाल्हि थिए को लो ब्लड प्रेशर थिए थो सभु शयूं पोइ रोज़े में मां चयो असांजी खोड़ जज़्बाती भेनरूं आहिनि अहिड़ी जेके कनि थियूं वधीक तव्हां खां सवाल पुछूं था पर अॼोके प्रोग्राम जे लाइ जंहिं जंहिं असां सां तावन कयो आहे उन्हनि खे असां यादि कंदा हलूं त अॼोके प्रोग्राम जे लाइ असां सां तावन कयो आहे मिल्क फील्ड वारनि सरसब्स मिचल्स टैंग पॉपुलर ग्रुप समर रस हर्बियन वाइटल टी मलका मसाला टपाल मेज़बान बिर्ज पावर रिवायत कुकिंग ऑयल SIUT शारजा कुकिंग ऑयल डायमंड सुप्रीम फोम एडोर नेल्सन पेंट लेज़र साइट सुपर पावर बहार अफ़ज़ा पिज़्ज़ा मैक्स QNN वारा इहे असां सां गॾु गॾु मौजूदु आहिनि अॼोके हिन स्पेशल ट्रांसमिशन में यदि नौशाबा नफ़ीस काज़ी साहिबा असां गॾु मौजूदु आहे ऐं कॉलर बि असां गॾु मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बिल्कुलु ठीकु ठाक साईं केरु किथां खां भाउ साईं शहरियार पियो ॻाल्हायां लाड़काने खां जी अदा शहरियार छा चवंदा भाउ अॼु नौशाबा खां मुंहिंजो सुवालु हुयो सभ खां पहिरीं त अॼु जो तमामु हिकिड़ी सुठी क्लाइनिक सेंटर हले पियो न लाड़काना में अॼु असांखे पसर आहे की सुठो हिकिड़ो वॉलंटियर कमु कनि पिया माशाल्लाह जी अदा त सवाल मुंहिंजो इहो आहे की मुंहिंजी वाइफ खे प्रेगनेंसी आहे न जेको तक़रीबन 6 मंथ जे ॾींहं पुॼण वारा आहिनि जी त उन में हाणे जो टाइम प्रोसेस आहे पंहिंजो ब्लडिंग बि आहे ऐं प्रेगनेंसी जे दौरान कॾहिं वॉमिटिंग आहे कॾहिं कीअं आहे त रमज़ान मुबारक हले इहो सुवाल मुंहिंजो अॼु खां हूंदो की अहिड़े सर्कमस्टेंसिस में मूंखे छा करणु खपे ठीकु आहे ठीकु आहे वरी महिरबानी हा प्रेगनेंसी सां गॾु वॉमिटिंग आहे अदा जो सुवाल प्रेगनेंसी सां गॾु वॉमिटिंग आहे शुरू में त थींदा ख़ुशख़बरी जी पर 6 महीने खां पोइ जेके न हा त इहो त वॾो वॉमिटिंग आहे बिल्कुलु एतिरो टाइम थी वियो आहे न हुजणु खपे
ऐं अधी अलाए ॾेखारनि थी हलनि डॉक्टर खे ऐं बिल्कुलु उहो अचनि डॉक्टर सां मशवरो कनि त वॉमिटिंग छो थी हले उनजा काफ़ी सबब आहिनि कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अर्ली प्रेगनेंसी में जेके वॉमिटिंग आहे उहो काफ़ी देरि ताईं हलंदी आहे कुझु औरतुनि खे त उहे बिल्कुलु एंटीनेटल केयर वठनि डॉक्टर खे लाज़मी ॾेखारनि ऐं उहो डॉक्टर डायग्नोस कनि त वॉमिटिंग जो छा रीज़न आहे ऐं बिल्कुलु डिहाइड्रेटेड न रहनि पाणी तमामु घणो पीअणो आहे सोचे पई रोज़ा रखां ORS पीए पाणी वॉमिटिंग सां गॾु रोज़ो कीअं थो थी सघे उहो यानी अगरि रोज़ो आहे ऐं उन सां गॾु वॉमिटिंग हलनि थियूं रोज़ो न थी सघंदो ऐं कुदरती हुनखे हिकिड़ी आसानी बि आहे त प्रेगनेंसी में कुदरती आसानी बि आहे जी जी बिल्कुलु इस्तेमालु कनि पाणी गर्मी लाड़काणे में त तमामु घणी आहे पाणी घणो पीअनि वॉमिटिंग जी मेडिसिन अवेलेबल आहिनि उहे वठनि ऐं ईअं न आहे त जीअं अॻ में हूंदो त उल्टियूं वल्टियूं कनि हे कनि मेडिसिन न हूंदी हर शइ जी हाणे मेडिसिन आहे त दवा वठनि ऐं सही थी वेंदी इंशाल्लाह पंहिंजो रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में अदी नौशाबा नफ़ीस अबड़ो साहिबा असांजी गेस्ट आहे डॉक्टर आहिनि लाड़काणे मां ऐं हुन सां गॾु गॾु मरियम ज़ीशान जेका बहितरीनु नातख़्वान आहिनि असांजे कॉलर आहिनि लाइन ते हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं केरु किथां खां भाउ सर दानिश शेख थो ॻाल्हायां खैपुर मीरठ तो जी अदा दानिश ठीकु आहियो तव्हां ख़ैरियत आहे जी जी अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो त अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह छा पुछंदो को सवाल आहे तव्हां वटि जी सर मां तव्हांजो प्रोग्राम लाइव ॾिसी रहियो आहियां त मां अॼु नौशाबा खे ॾिठो जी जी डॉक्टर नौशाबा तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे गायनाकोलॉजिस्ट में लाड़काणे में मूंखे हिकिड़ो पर्सनली सवाल पुछणो हुयो जी सर मां पाण खैपुर खां बिलोंग थो कयां अच्छा त अदी जो नालो हिते बि तमामु घणो फेमस आहे लाड़काणो ख़ैरपुर पुल जॾहिं खां ठही आहे अदी ओसि ताईं मशहूरु थी वई आहे माशाल्लाह जी 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 सही सही जी साईं मुंहिंजो सवाल हुयो त मुंहिंजी वाइफ प्रेगनेंसी सां आहे जी ऐं कुझु ॾींहंनि खां हुनखे मतिलबु की वक़्फ़े वक़्फ़े सां वॉमिटिंग ऐं झटका ऐं कुझु तबियत नासाज़ रहे थी जी साईं उन कंडीशन में असांखे छा करणु खपे उन हवाले सां मूंखे अॼु खां कुझु पुछणो हो तव्हां ॻाल्हायो कुझु जी अदा जो बि इहो ई सुवाल आहे वॉमिटिंग सां गॾु जेको आहे झटका यानी चकर ईंदा हूंदसि कमज़ोरी महसूसु कंदी हूंदी ऐं कुझु रेदो टेंशन ॾींदो कहिड़ो पीरियड अथसि प्रेगनेंसी जो 6 महीने में सेम चलो ठीकु आहे दादा वॾी महिरबानी उहो ई साॻियो जवाबु आहे त बिल्कुलु एंटीनेटल केयर वठनि ऐं पाणी जो इस्तेमालु घणो कनि ORS पीअनि छो जो वॉमिटिंग जे करे डिहाइड्रेशन थींदी आहे जिस्म मां पाणी ख़तमु थी वेंदो आहे त उहो पाण जो पाणी ख़तमु थियणु न ॾियनि ORS जी हिकु साशे या 2 साशे ॾींहं में पाणी जो तमामु घणो इस्तेमालु कनि 12 गिलास पाणी इन खां अलावा वॉमिटिंग जी टेबलेट मौजूदु आहिनि उहे वठनि इंशाल्लाह सही थी वेंदियूं कॾहिं कॾहिं मादे जो कोई मसइलो हूंदो आहे अगरि मादे जो मसइलो आहे उनखे जलन थी थिए उनजो अलॻि सां मेडिसिन आहिनि वॉमिटिंग सिर्फ़ु इन जे करे प्रेगनेंसी जे करे त उनजो अलॻि आहिनि ऐं इन खां अलावा कोई ॿियो मेडिकल प्रॉब्लम त नाहे उहो ॾिसणो आहे न उनखे टेस्टूं कराए थो त हुन में शॉपिंग जी घटिताई आई हुयसि हा त शॉपिंग न कराइण या त शहरिया चवंदो त हाणे काॾे हिन तव्हां मार्केट वेंदो छा कंदो ॿुधाइणा हो चकर ईंदा ॻाल्हि न वणंदी सुस्ती थींदी ॿिया सभु कपिड़ा वठंदियूं मां न को बाज़ार थी वञी सघां न विटामिन शॉपिंग जी कमी आई इहो बि सबबु थी सघे अच्छा ॿियो थी नौशाबा ईअं आहे डॉक्टर त अच्छा कॉलर जा सवाल आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सलाम भाउ कीअं आहियो ठीकु आहियो भाउ बिल्कुलु ठीकु केरु किथां खां अब्बास भाउ ॻाल्हायां बाबा कैपुर मीरठ खां कीअं आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह अब्बास शुक्र अल्लाह जो ॾाढो सुठो भाउ अॼु नौशाबा खां मुंहिंजो सवाल हुयो भाउ जी जी अदा पुछो अॼु खां ॾाढो सुठो माशाल्लाह सुठो कमु करे पियो अॼु त लाड़काणे खां असां खैरपुर ताईं अचे पियो इहो नालो अॼु जो माशाल्लाह अॼु खे मुबारक हुजे की तव्हां जहिड़ो नालो डॉक्टरी फील्ड में अचे पियो ॾाढो सुठो आहे जी जी साईं सवाल इहो आहे की भाउ मुंहिंजी वाइफ खे आहे प्रेगनेंसी माशाल्लाह उन में वेठे वेठे जेको आहे अचानक तबियत आउट ऑफ ऑर्डर थी वञे की हवा पोइ कंहिं महिल बेहोशी आहे झटका कंहिं महिल कीअं पोइ असां इलाही परेशान थी वञे पियो अहिड़ी कंडीशन में छा थी वञे भाउ अदी डॉक्टर सां डायरेक्ट ॻाल्हायो था असां बस कई अदा तव्हांजी वाइफ जो कहिड़ो हफ़्तो आहे प्रेगनेंसी कहिड़ो महीनो थो हले अॼु असांखे चोथों महीनो हले भाॼी चोथों महीनो जी अजी पोइ अचानक मुंहिंजी वाइफ राति जो बेहोश थी वञे अच्छा बेहोश थी वञे अदा पोइ बेहोश थी वञे झटका अचे जिस्म ढके अच्छा इहो सीरियस कंडीशन आहे अदा तव्हां घर में रखे न वियो हॉस्पिटल लाज़मी खणी अचो बिल्कुलु अदा लाड़काणे हॉस्पिटल शेख ज़ैद वोमेन हॉस्पिटल में मां हुते कमु कंदी आहियां तव्हां खणी अचो गाइनी यूनिट 2 में गाइनी यूनिट 2 आहे मुंहिंजो ऐं फ्राइडे जो ॾींहुं आहे मुंहिंजो OPD जो तव्हां नालो ॾाढो ॿुधो अचे लाड़काणे खां खैरपुर सां नालो अचे नौशाबा सुठो कमु करे
महिरबानी तव्हांजो अभी वाला जी महिरबानी वरी महिरबानी अदा वरी महिरबानी वॾो नालो आदि तव्हांजो त माशाल्लाह खैरपुर गंबर ताईं अदा सखर मां बि असां वटि पेशेंट अचनि था तव्हां वटि, ऐं अच्छा। बलोचिस्तान मां बि ओस्ता मोहम्मद जा पेशेंट असां वटि अचनि था अच्छा ॾाढा माशाल्लाह जी ज़बरदस्त आसपास जा ॻोठ शिकारपुर अच्छा मां जेको सुवाल पुछण वारो हुउसि त हिकु त असांजूं भेनरूं ज़ाहिर आहे हिकिड़ो ॿार जॾहिं थिए थो त उन में ॾाढो कॉन्शियस हूंदियूं आहिनि ख़्यालु कंदियूं पुछंदियूं ॿियनि खां हिकु ॿ ॿार जॾहिं थी वेंदो आहे टे चोथे ॿार ते ख़ासि तौर ते पोइ चवंदा आहिनि असांखे एक्सपीरियंस आहे का ॻाल्हि ई न आहे हा, पोइ exactly. खोड़ अहिड़ियूं ग़लति उन जूं जेके प्रैक्टिसिस आहिनि जंहिंसां नुक़सानु बि थींदो आहे बिल्कुलु हुनजी प्रैक्टिसिस बि हूंदियूं आहिनि ऐं हुननि खे वॾा बि जेको मशवरो ॾींदा आहिनि वॾड़ियूं जेके हूंदियूं आहिनि हा, त घर में हे कर, वॾियूं हे कर हो कर इहो हा। सही आहे हे सही आहे डॉक्टर सही नथा चवनि ही खा हे न खा बिल्कुलु त अॼु ॾिसो था त मीडिया जो दौरु इंटरनेट जो दौरु जी। ऐं माशाल्लाह एॾो एडवांस ज़मानो थी वियो आहे हर शइ जी इंटरनेट बि मौजूदु आहे हा डॉक्टर्स बि एॾो असेसिबिलिटी एॾो मतिलबु थी वई आहे पहिरें त डॉक्टर ने वञण लाइ केॾो सोचींदा हुआ माण्हू त निकिरो या न हा अॼुकल्ह जेको आहे न डॉक्टर ॾे हॉस्पिटल्स बि वेझो हर जॻह ते ॻोठनि में PPI सेंटर त ईअं न कनि माण्हू मायूं त जेके आहिनि बिल्कुलु इन्हनि खे फॉर ग्रांटेड वठनि त चौथी या पंजी प्रेगनेंसी आहे त बसि मां पाण ई सभु कुझु ख़बर आहे मूंखे सही। ऐं ॾिसो था त झटका था अचनि चवनि था इहो त बिल्कुलु अहिड़ी कंडीशन में त यानी सिंपल बि एंटीनेटल केयर वठण जे लाइ बि तव्हां विज़िट घटि में घटि 7 विज़िट रिकमेंडेड आहिनि तव्हां कयो अगरि हू मल्टी आहिनि पेशेंट अगरि ऐं पहिरियों जेके थी माफ़ु कजो तव्हां जहिड़ियूं वधी ॿियूं जेके असांखे अॼियूं आहिनि जेके इन टाइम ते चवंदियूं आहिनि त ॾाढो ज़बरदस्त बहितरीनु पर हाणे अचानक मतिलबु हुनजी पोज़ीशन चेंज थी वई आहे ॿार जी ऑपरेशन थींदो ऐं हुन लाइ हेतिरा पैसा हींअर ऐं हे रूम हे डेट ऐं हे पोइ उनखे कीअं तव्हां ॾिसो था अंदा उहो कॉम्प्लिकेशन त पुछी न ईंदी आहे न अदी न पर ॾाढियूं कॉम्प्लिकेशन्स 90% कॉम्प्लिकेशन्स अॼुकल्ह आहिनि सीज़न रेट ॾाढो वधी वियो आहे तमामु सही था घणो चओ, आहे। सही उहे- था- बिल्कुलु एग्ज़ैक्टली रेट वधी वियो आहे ऐं इहो जेको आहे न बिल्कुलु हे न आहे त इहो मज़ाक न आहे हिकिड़ो त इहो रेट वधियो आहे ॿियो डॉक्टर्स जो रेट वधी वियो आहे ऐं त बिल्कुलु सीरियस इशू आहे त सीज़न जो रेट वधे थो ऐं हुकूमत खे बिल्कुलु हिन ते जेको आहे न वठणु खपे स्टेप त एतिरो रेशो छो आहे असां वटि ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में तव्हां ॾिसंदव त जेकॾहिं सीज़न जो रेट वधी थो वञे त उहे ते ऑडिट था कंडक्ट कनि त हिन हॉस्पिटल में एतिरो रेट छो आहे हा ऐं असां वटि बिल्कुलु बि ऑडिट न आहे त छो एतिरो वधे थो अॼुकल्ह असां वाक़ई ॾिसूं था प्राइवेट सेंटर्स ते या गवर्नमेंट हॉस्पिटल में रेट वधी वियो त उहो हाणे ईअं बि पेशेंट खे इहो मशवरो आहे त तव्हांखे अगरि हिकिड़ी डॉक्टर चवे थी त सीज़र करायो त ॿी खे ॾेखारियो लाज़मी त छा रीज़न आहे वाक़ई तव्हांजो कोई वैलिड रीज़न आहे या तव्हां ईअं बसि ऐं शौक़ु आहे अॼुकल्ह तव्हां जेको चओ था न पेशेंट खे बि ॾाढो शौक़ु आहे पाण हू बि ईंदियूं आहिनि असांजो ऑपरेशन कयो असां सूर न बर्दाश्त करे सघंदा बसि अदी पोइ शौक़िया बि जेको आहे न रेट अदा वधी वियो आहे पेशेंट जी पंहिंजी चॉइस कॉलर आहिनि तव्हांजे लाइ अदी हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा मोहम्मद बशीर वारानी सर को थानो गुलाखान जी कोस्तान यूनियन काउंसिल तोंगा चलो वॾी महिरबानी साईं दंग आहे उतां छा चवंदव तोंग साईं TOUNG जी तोंग जी साईं छा चवंदव मैडम डॉक्टर साहब खां मुंहिंजो सवाल आहे त हिते जेका नॉर्मल फैमिली आहे हुन में ग़िज़ा जी कमी बि आहे त उनखे हिकु ॿार खां तो सैकड़ा ॿार ताईं केतिरो वक़्तु हुजणु खपे ऐं ॿियो सवाल त साईं जेको मैडम खां सवाल जेको PPH आहे जेके सेंटर कवर कयो थी उहे बेस्ट हेल्थ यूनिट ऐं डिस्पेंसरी उहे RHC या तनख़्वाह थी कवर करे ठीकु आहे साईं ज़रूरु वॾी महिरबानी हा गैप केतिरो हुजे गैप घटि में घटि 2 साल जो हुजणु खपे 2 साल जो हुजे, 2 साल ठीकु जो आहे। वक़्तु हुजणु खपे ऐं बाक़ी सेंटर नथी करे इहो हुकूमत जो मसइलो आहे तव्हांजो मसइलो न आहे हा इहो उहो मसइलो उहो बिल्कुलु गवर्नमेंट ईअं, जो ठीकु आहे। अच्छा ॿियो सुवाल अदी अक्सर ईअं थींदो आहे जेकॾहिं पहिरियां का सिज़ेरियन आहे त छा उहा नॉर्मल ॿार जे लाइ ट्रायल वठी सघे थी बिल्कुलु इहो ॾिसणो पवंदो असांखे त हुन रीज़न छा हुयो पहिरें सीज़र जो ठीकु अगरि उनजो कोई अहिड़ो रीज़न हो त ॿीहर ट्राई नथी वठी सघे त पोइ उन में न वठी सघंदी बाक़ी अगरि ईअं आहे त जीअं ॿारु उल्टो हुयो पेरड़ो हुयो या कोई और अॻियां हुई अहिड़े सिचुएशन में उहा बिल्कुलु ट्रायल वठी सघे थी ऐं उनजे लाइ घटि में घटि 2 साल वक़फ़ो हुजे अच्छा ऐं उन्हनि पेशेंट्स खे असां चवंदा आहियूं त जंहिंजो पहिरियों सीज़र आहे उनखे रिक्वेस्ट आहे त उहो घर में बिल्कुलु डिलीवरी न कराइनि उनजी डिलीवरी थींदी आहे हॉस्पिटल में सही अगरि उहो नॉर्मल बि चाहिनि था डिलीवरी थिए त हॉस्पिटल में थींदी हा त इहो मतिलबु ट्रायल वठी सघनि था पर जेकॾहिं पहिरियों ॿारु सिज़ेरियन आहे ॿियो ॿारु सिज़ेरियन आहे त टियों ॿारु बिल्कुलु न ॿिनि सीज़र खां पोइ ट्रायल न आहे हलो उन खां पोइ माना उहो ट्रायल न वठनि पहिरें सीज़र खां पोइ हलो आहे पर हुन में इहो आहे शर्त त असां रीज़न ॾिसूं सीज़र जो छा सबबु हुयो इन खां अलावा केतिरो गैप अथसि 2 सालनि खां मथे गैप आहे त बिल्कुलु वठी सघे थी ट्रायल अच्छा अच्छा ॿियो काफ़ी त अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जीअं घर में मुसलसल न्याणी जी औलाद थिए थो त पोइ उहो हालांकि सिज़ेरियन आहे न पहिरीं धीअ ॿी धीअ टी धीअ चोथी त उहो केतिरा दफ़ा हू चांस वठी सघनि था इन लाइ
असां पहिरीं 3 दफ़ा ॾींदा हुआसीं, पर हाणे अॼुकल्ह जेको आहे न उहो 5 दफ़ा चांस थी वियो आहे, त 5 दफ़ा वठी सघंदा, पर उहो सिचुएशन डिपेंड थो करे। अगरि असां ओपन था कयूं सीज़र ऐं उते ॾिसूं था त अंदरि जी कंडीशन बिल्कुलु ओके आहे, काई प्रॉब्लम न आहे, कोई मसइलो न आहे, अंदरि एडिशन्स हूंदा आहिनि, हर शइ ॿिए सां चिपकियल हूंदी आहे, उहो न आहिनि, त पोइ हुनखे अलाउ कंदा आहियूं त तव्हां भली वठी सघो था। बाक़ी अगरि कंहिं अहिड़ी सिचुएशन थी वई आहे, अंदरि ई हालात ख़राबु आहिनि या पेशेंट जी पंहिंजी हालत अहिड़ी आहे, मेडिकल का अहिड़ी कंडीशन आहे, न तव्हां वटि डेली मक़सदु इहे प्रैक्टिसिस त हूंदियूं त न, उहो न्याणी जो डिपेंड थो औलाद करे। आहे हा त पुटु बिल्कुलु नथो थिए ईअं त त पोइ उहो चवंदा आहिनि, मुसलसल असां आहे बंदि न प्रोसीजर। करे, भली असांजी हयाती वञे पर असां बंदि न कराईंदासीं ॿार, पेशेंट चवंदा आहिनि। अच्छा, हा उहो चवंदा आहिनि असांखे पुटु थिए। हूअं जो साड़ में मरी वञूं त हिन खां बहितर आहे ट्राए वठी करे कुझु भले सही था चओ, चांस वठी सघूं था। ईअं कनि था, पोइ माण्हू हो जो ॿियो शादी करे या छा करे त उहो पोइ ईअं थींदो हूंदो न। ईअं थींदो थिए थो। अच्छा, इहे कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़रूरी आहिनि असांजी भेनरुनि जे हवाले सां। आउं त कोशिशि कयां पियो, काफ़ी असांजे घर भाती आहिनि जेके ॿार आहिनि उहे फ़ोन करे पुछनि था वधीक। ॿियूं अहिड़ी कहिड़ी जेका प्रैक्टिस आहे जेका असांजी भेनरुनि खे करणु खपे, ख़ासि तौर ते प्रेगनेंसी में या फर्स्ट टाइम जी प्रेगनेंसी आहे? हा, फर्स्ट टाइम प्रेगनेंसी में बिल्कुलु नॉर्मल प्रेगनेंसी त हिकिड़ी नॉर्मल सिचुएशन आहे, कुदरती अमल आहे ऐं उहो को ख़ासि अहिड़ो न आहे। हुन में बसि इहो आहे त तव्हांखे पंहिंजो डॉक्टर ॾे लाज़मी वञिणो आहे। उते प्रेगनेंसी में इहो चांस आहे त असां फुल स्क्रीन कंदा आहियूं। फर्स्ट टाइम जेका फर्स्ट विज़िट हूंदी आहे उहा हेड टू टो असां हुनखे स्क्रीन कंदा आहियूं, त काई हुनखे कोई प्रॉब्लम त न आहे, कोई इशू त न अथसि, कोई मेडिकल अहिड़ो इशू हुजे जीअं थैलेसीमिया माइनर हूंदी आहे, घणनि पेशेंट खे ख़बर न हूंदी आहे त असांखे आहे, या रत जी कमी हूंदी आहे, एनीमिया हूंदी आहे, या कोई ॿियो जीअं ब्लड प्रेशर वधियलु हूंदो आहे त उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे, उहो प्रेगनेंसी में डायग्नोस थी वेंदो आहे जॾहिं स्क्रीनिंग कंदा आहियूं त उहो बिल्कुलु पाण खे पहिरियों ॾेखारीनि, डॉक्टर ॾे अचनि ऐं विज़िट्स वठनि, ऐं जेको जंहिंजो फर्स्ट प्रेगनेंसी आहे उनखे त घटि में घटि 10 विज़िट वठणु खपनि, ऐं सेकेंड थर्ड फोर्थ आहे उनखे 7 विज़िट चवंदा आहियूं असां वठनि। अच्छा, ॿियो वधीक खोड़ असांजी भेनरूं अॼुकल्ह त तव्हां ॾिसो था त मूंखे फलाणो वॻो न मिलियो, मूंखे घरु न मिलियो, मां घुमणु नथी वञा, पोइ हे प्रॉब्लम, पोइ मूंखे डिप्रेशन आहे, पोइ हाणे उहो डिप्रेशन जो इलाजु हलंदड़ आहे, का टेबलेट खाए थी या को या शुगर आहे या ब्लड प्रेशर आहे, कोई अहिड़ी ॿी कॉम्प्लिकेशन्स आहिनि, ऐं उन दौरान अगरि प्रेगनेंसी थी वञे त पोइ छा उन दवाउनि जा असर ॿार ते पवंदा आहिनि? बिल्कुलु, ॿार ते दवा जो असरु थींदो आहे। त उनखे कीअं ख़बर पए? अगरि काई पेशेंट जीअं डिप्रेशन जी आहे तव्हां चओ था, या काई पेशेंट जीअं एपिलेप्सी जी आहे जंहिंखे मृगी जी बीमारी आहे, ऐं उहो अॻ में उनखे ख़बर आहे त मूंखे हे मसइलो आहे, या के पेशेंट खे डायबिटीज़ थींदो आहे नंढी उमिरि में, शुगर अथनि, त उन्हनि खे ख़बर आहे त मूंखे आहे, त उहो प्रेगनेंसी खां पहिरीं पंहिंजो डॉक्टर सां हिकु दफ़ो विज़िट वठनि, त असांखे तव्हां मेडिसिन चेंज कंदव, डॉक्टर लाज़मी हुन मेडिसिन चेंज कंदा, पहिरियों स्क्रीन कंदा। अगरि शुगर जी पेशेंट आहे त ॾिसंदासीं लेवल केतिरियूं आहिनि, शुगर कंट्रोल करायो, फिट्स जी पेशेंट आहे त उन फिट्स कंट्रोल कराईंदासीं, पोइ मेडिसिन जो घटि में घटि डोज़ रखंदा आहियूं असां, त उहो हुजनि, ऐं कोशिशि कंदा आहियूं सिंगल मेडिसिन ते हुजे, अहिड़ी मेडिसिन जेका ॿार ते इफेक्ट न थिए उन मेडिसिन ते कन्वर्ट कंदा आहियूं असां हुनखे, त इन खां अलावा फोलिक एसिड जी सप्लीमेंटेशन ॾींदा आहियूं। वॾी महिरबानी अदी डॉक्टर नौशाबा नफ़ीस अबलो साहिबा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां माशाअल्लाह सां ज़बरदस्त असांखे असांजी भेनरुनि खे मशवरा ॾिना। छा पैगाम हूंदो आख़िर में ॾिसण वारनि जे लाइ? रमज़ान जे हवाले सां मां हिकिड़ो पैगाम ॾियणु चाहींदमि त रमज़ान जो मुक़दस महीनो आहे, हिन महीने में असांजी कोशिशि हुजे त मैक्ज़िमम जेतिरो थी सघे अलाह खे राज़ी कयूं, इबादत में गुज़ारियूं ज़्यादातर वक़्तु, ऐं दुआऊं कयूं, दुआऊं द सजाद बि चयो त दुआऊं ॾियो वठो, दुआऊं इबादत में गुज़ारियो, बसि 2-3 ॾींहं बचाइनि। ऐं हिन में ॿियो रमज़ान में इहो आहे त असांखे पंहिंजो पाण खे पंहिंजो इस्लाह करणु खपे, छो जो अलाह साईं हे जेको महीनो ॾिनो आहे ट्रेनिंग जो महीनो आहे, 11 महीना असां ईअं गुज़ारियूं था, 1 महीनो असां पंहिंजो पाण खे ट्रेन कयूं, जेके असांजे अंदरि ख़राबु आदतूं आहिनि, पाण गुस्सो आहे या असांजी ॿियूं जेके बि आदतूं अहिड़ियूं आहिनि, कूड़ ॻाल्हाइण जी आदत आहे, कोशिशि कयूं इहे आदतूं असां पंहिंजूं ख़तमु कयूं। हे मुक़दस महीने में असां पंहिंजो पाण खे जेतिरो अलाह जे क़रीब आणे सघूं त ओतिरो असां पंहिंजो पाण खे अलाह जे क़रीब आणियूं, ऐं दुआनि जो सिलसिलो, इबादतुनि जो सिलसिलो वधाए छॾियूं। ये मुंहिंजो पैगाम आहे। वॾी महिरबानी अदी डॉक्टर नौशाबा, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो, वॾी ऐं बहुत शुक्रिया आपका। मरियम, आपसे आख़िर में दुआया होगा कलाम। ऐं 1-2 ॾींहंनि में सुपर पावर जी बाइक आहे, हुनजो बि ऐलान थींदो, ऐं वाइटल जी बि बाइक आहे, हिन जी बि असां कुरंदाज़ी कंदासीं, ॾिसूं त कहिड़े ख़ुशनसीब ऐं कुरंदाज़ी जो छा स्टाइल हूंदो, तव्हां सुभाणे ज़रूरु डिस्कस कंदासीं। पंहिंजे मेज़बान खे ॾींदा इजाज़त सजाद सुहाग खे, इंशा ताला सुभाणे मुलाक़ात। दुआ जो ज़बरदस्त टाइम आहे, जेकर तव्हां दुआ कंदव न त वॾी महिरबानी थींदी तव्हांजी, ऐं मुंहिंजी सभिनी जे लाइ दुआ आहे त अलाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे, अलाह साईं हमेशह तव्हांजो जेकी दिलि जूं मुरादूं से पूरियूं करे। वरी इंशा अल्लाह थींदी सुभाणे मुलाक़ात। अल्लाह नगहबान।